बॉलीवुड जी मशहूर अदाकारा ऐं डांसर राखी सावंत जो चवणु आहे त हूअ उन वक़्त ताईं शादी कंदी रहंदी जेसिताईं खेसि सही लाइफ पार्टनर न मिलंदो। कुझु महीना अॻु उमिरि जी सआदत हासिल कंदड़ भारतीय डांसर हिकु इंटरव्यू ॾींदे अदालत खे दरख़्वास्त कई आहे त वापारी आदिल ख़ान दुरानीअ खां जल्द तलाक ॾियारी वञे त जीअं हू ॿी शादी करे सघे। भारतीय बिज़नेसमैन आदिल ख़ान दुरानीअ सां शादी करण लाइ इस्लाम क़बूल कंदड़ राखी सावंत जे इंटरव्यू जी हिकु क्लिप सोशल मीडिया ते वायरल थी आहे। वायरल थियल क्लिप में खेसि इहो चवंदे ॿुधो पियो वञे त खेसि उमेद आहे त अदालत मूंखे मुंहिंजी रक़म वापसि ॾियारींदी ऐं तलाक बि ॾियारींदी त जीअं मुस्तक़बिल में मां ॿीहर सुठे मुड़ुस सां शादी करे सघां ऐं पंहिंजी ज़िंदगी आराम सुकून सां गुज़ारे सघां। राखी ॿीहर शादी करण जो इरादो ज़ाहिर कंदे चयो त मां मरण ताईं शादी कंदी रहंदसि जेसिताईं मूंखे सही जीवन साथी न मिलंदो पोइ बि मां प्यार कंदी रहंदसि छो त इहा मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजी हिकु ई ज़िंदगी आहे। हुन वधीक चयो त जेकॾहिं तव्हां हॉलीवुड ते नज़र विझो त तव्हांखे केतिरियूं ई अदाकाराऊं नज़र ईंदियूं जिन खोड़ शादियूं कयूं आहिनि ऐं केतिरा ई बॉयफ्रेंड्स आहिनि पर उन्हनि खे कंहिं बि बुछड़ो नाहे चयो। समूरियूं हदियूं भारत में आहिनि, हिते जीअण नाहे ॾिनो वेंदो।